सुभान अल्लाह। जनाब अल्लामा हाफिज अली अकबर साहब दामत बरकातुहुल आलिया जन तशरीफ खड़ी ऐं स्टेज ते रौनक अफरोज़ थी रहा आहिनि। इंशाअल्लाहुल अज़ीज़ ही खिताब जेको बुझंदो उम्मीद त तव्हां मोहब्बत सां वरी पंहिंजे घर मोटी ऐं घिटनि में बि साईं जा अल्फाज़ ॻाईंदा वेंदा। सुभान अल्लाह। हा साईं। बस 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 सही है। हाँ टाइट कर तो फिटाने बाकी अकबर जे मथां अची टुटी। हां यार छा कयूं भला बार अची वई बार खाना बाबा साईं। हां मतलब कोई यार मतलब कोई हां कोई भले शेर हां। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। कुल इन काना आबाउकुम व अबनाउकुम व इख्वानुकुम व अज़वाजुकुम व अशीरतुकुम व अमवालुन इक़्तरफ़्तुमूहा व तिजारतुन तख़शौन कसादहा व मसाकिन तरदौनहा अहब्ब इलैकुम मिनल्लाहि व रसूलिही व जिहादिन फी सबीलिही फतरब्बसू हत्ता यातियल्लाहु बिअम्रिही वल्लाहु ला यहदिल कौमल फासिकीन। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन व शाकिरीन वज़्ज़ाकिरीन वल मुतमइन्नीन वल मूक़िनीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिही व अस्हाबिही व बारिक व सल्लिम। बंदाए परवरदिगारम उम्मते अहमद नबी दोस्त दारे चारे यारम ताब औलादे अली मज़हबे हनफी अदारम मिल्लत हज़रत खलील खाक पाए गौसो आज़म ज़ेर साया हर वली। हज़रत भटाई साहब रहमतुल्लाह ताला अलैहि जी ज़ात बाबरकात।
इरशाद तो फरमाए तो अल्लाह उहे आण, अल्लाह उहे आण नतने असांखे ओडही, दुखिय ॾींहुं हुन गुज़रे तकींदे तनकाण, जन सां रूह रहाण से वाली करवे झड़ा। सुभान अल्लाह ये करी जे मरा मारुन माग, तजियरे पसां जेॾियूं वञी वेराग, त भलो भाया भाग जे साड़े हमें मरा सैयद चए। निहायत वाजिबुल एहतराम सदर महफिल पीरे तरीक़त हर दिल अजीज आशिक़ रसूल, नेक सूरत नेक सीरत, तवा असा आशिक़न जे दिलनि जी धड़कन, अहले सुन्नत वल जमायत जी छपर ऐं छांव, हज़रत क़िबला साईं सैयद पीर इमामुद्दीन शाह साहिब राशिदी दामत बरकातुहुमुल आलिया, स्टेज ते वेठल संदस जा साहिबजादा सैयद सगोरा, हजरत क़िबला साईं आशिक़ रसूल, कंबर वारे साईं जो तमाम प्यारो मुरीद, अहले सुन्नत वल जमायत जी सूह सैयद प्रोफेसर साईं गुलाम शबीर शाह साहिब मदज़िलहुल आली, जै असांजे अहले सुन्नत वल जमायत जो कंडियारे तालके में एतरी खिदमत कई आहे जो उन्हीं जी खिदमत के मां खराज तहसीन पेश करियां थो। अल्लाह तबारक व तआला हर एक सुन्नी के इया पांजे दिल के अंदर गैरत अता फरमाए, जो जाते 24 कलाकन में किन दोस्तन सा लागापा रखी उन्हनि सा कचहरियूं थो करे, पांजे वणज वापार में के 2-3 कलाक दई करे उते मगज़ मारी थो करे, त सिर्फ रुगो इन्हनि 24 कलाकन में रुगो 1 कलाक रसूलुल्लाह जे तबलीग के दिए ऐं इश्क ऐं मोहब्बत के दिए ऐं पांजो नालो रसूलुल्लाह जे गुलामीअ वारे रजिस्टर में लिखराए। सुभान अल्लाह आया रहा सदके सदके सुभान अल्लाह। तवा सजी जिंदगी उलमाए किराम मशाइख उज़ाम जो तकरीरा ॿुधियूं आहिनि ऐं मुर्शिदन वारा आयो, तवा के उन्हनि जेके तलकीना कयूं उहे छा तवा के याद ना आहिनि? उहे तवा पांजे मुर्शिदन जा सबक याद कयो, उलमाए किरामन जो तकरीरा याद कयो। जेड़ी मल काथे का अड़ी का बेअदब ऐं गुस्ताख जी का तव्हां के कचहरी नजर अचे वञे त तव्हां लठ खणी करे विच में बीही उते वञी वाइच कयो। यार वाइज कयूं असां ऐं थकल ॾिसजो तव्हां इहो अलाए छा आहे। सुभान अल्लाह, हथ मथे करो, थक ना है यार जी मोहब्बत विहारियो आहे। सुभान अल्लाह। अल्लाह तबारक व तआला जे ज़ात बाबरकात जे मुक़द्दस कलाम मजीद मां आयत सगुरी तिलावत कई आहे, इन्हीअ जो तर्जुमो कंदुसि। इन्हीअ आयत मुबारक जे मुतालिक मां प्यारी जमायत के कुछ अर्ज़ु रखंदुसि। कलाक सवा जे अंदर दुआ घुरंदासीं। टाइम हिन वक्त में 12:15 बजा थियो आहे ऐं 12 बजा 1 बजे ताईं त असां कोई न ॻाल्हाए। सुभान अल्लाह। पाने जे तबीयत साथ दिनो तो सैयदन की गुलामी न दींदासे तो भला कोरन मोचन की गुलामी दींदासे।
है जन जे सदके असा के टुकड़ो मिले तो जन जे छाव में पाण के पांजने बच्चन के पालियूं था। वाह सही बात, सची गाल आ, सची गाल आ। इन में खुशामद ना है। सैयद जी जात जे सदके सब कुछ अल्लाह ताला ही कायनात तखलीक कई। खुश हो आओ ना त पोइ हाणे अॻ में आयत मुबारक जो तर्जुमो ॿुधो। सैयदन के अर्ज़ आए त मांखे दुआ कजो त मां जी तबियत खुले त मां तव्हां खे राज़ी करण जे लाइ ईंदो आहियां, तव्हां खे नाराज़ करण जे लाइ त मां न ईंदो आहियां। तव्हां राज़ी थी पवंदो त असां जे लाइ हर गंज थी पवंदा। ऐं अल्हम्दुलिल्लाह छा त हे रंग लॻो पियो आहे जमायत सगोरीअ जो। इहा तव्हां जी मोहब्बत आहे जेका हिननि माण्हुनि खे छिके हिते आई आहे। न त जो ग़रीब आहे गुरबो आहे, वॾे नवाब जी जेकॾहिं कान नथो कढे त नथो कढी सघे। खामा पंहिंजे घरां थो को वॾेरो मां खे बोरियूं तो कोन पहुचाईंदो आहे। बराबर से बराबर ॻाल्हायो। या ईमान जी चिणग जंहिंजे दिल में हूंदी आहे इहो उहो बोलींदो आहे। जंहिंजी दिल ईमान खां खाली हूंदी आहे उहो सभु कंहिं खां ड्रिजंदो वतंदो आहे। तव्हां ज़ाहिर में फ़क़ीर आहियो पर रसूलुल्लाह जे इश्क वारी चिणग दर्द वारी दुही दुखियल अथव न। क़ुरान जो कसम आहे त तव्हां नवाब आहियो। सुभान अल्लाह। तव्हां दुनिया जा सरदार आहियो, तव्हां दुनिया जा ताजदार आहियो। इहे ठल आहिनि रसूलुल्लाह जो जेके इश्क आहे उन जहिड़ो ॿियो को आसूदो ई कोन्हे। कंध न लोड सॼी जमायत थी सुभान अल्लाह चवे तू रुगो कंध वेठो लोड। मेरा बदखोर ॾाढी ॿुधाई हींअर ख़ुदा ख़ुशि कयो। सभिनी ते नज़र अथसि बाबा हिमत कयो कुझु। अरे माण्हुनि जा धना रहियो भेड़ा को ढोर त कोन चाढ़िया अथसि। अल्लाह जी ज़ात बाबरकात फरमायो त कुल इन कान आबाउकुम व अबनाउकुम व इखवानुकुम व अज़वाजुकुम व अशीरतुकुम व अमवालुन इक्तरफ्तुमूहा व तिजारतुन तखशौन कसादहा व मसाकिन तरदौनहा अहब्ब इलैकुम मिनल्लाहि व रसूलिही व जिहादन फी सबीलिही फतरब्बसू हत्ता यातियल्लाहु बिअम्रिही वल्लाहु ला यहदिल कौमल फासिकीन। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। सुजागो करे छजी खलक के सुभान अल्लाह। अल्लाह जी ज़ात बाबरकात फरमाए दो पांजे महबूब के हसन हुसैन जे नाने के खातून जन्नत जे बाबे के द कुल ऐ महबूब तू फरमाए त इनकान आबा उकुम तव्हां जा पीर व अबनाउकुम ऐं तव्हां जा पुट व इखवानुकुम ऐं तव्हां जा भाइर व अज़वाजुकुम ऐं तव्हां जूं ज़ालूं व अशीरतुकुम ऐं तव्हां जा कुटुंब अहल अयाल व अमवालुन इक्तरफ्तुमूहा ऐं तव्हां जो कमायल माल व तिजारतुन तखशौन कसादहा ऐं वापार जंहिंमें नुक़सान जो भउ हूंदो अथव व मसाकिन तरदौनहा ऐं तव्हां जे पसंदि जूं जायूं बंगला महला थियूं माड़ियूं अहब्ब इलैकुम मिनल्लाहि व रसूलिही चुस्त थी वियो ऐं जीअं अदब हूंदो आहे महफ़िल जे वेहण जो उहो ई थी वियो। ठही वे सुभान अल्लाह। गोड़ा ढकियो। अल्लाह से ख़ुशि रखंदो ऐं इन में ॾुख बि न कंदा कयो। ॾिसो ने असां राति ॾींहं हलण वारा राति मां 2.5 कलाक वाइस पियो आहे। हाणे त मरी पियासीं। हाणे साईं मुनवर साईं बि कावड़जी वेंदो, साईं अली अकबर शाह कावड़जी वेंदो। हे त असां पाण मारे वेठासीं। उते हुई ज़रूरत ॻाल्हाइण जी।
हिते ॾिसूं था त माशाअल्लाह सब दस्तारूं कयूं वेठा आहियो, सब दाढ़ियूं रखियूं वेठा आहियो ऐं नेक जमात पई थी ॾिसण में अचे। हिते अधु कलाक कयोसीं बि ठीकु आहे, हुते एॾनि रज़ननि में वञी फाथासीं जे मां फ़ाइज़ न कयां त मूंखे खून कनि। ला इलाहा इल्लल्लाह मोहम्मद रसूलुल्लाह पो दस्तगीर जी दुआ थी, रोज़े धणी बरसा हो पो हुननि मूंखे न मारियो, तकरीर में मां मारियो मान, पर वो सजी रात में शबीर साईं जे ओता कते चिकियुसि। अॼु ॾींहं जो भी आराम निंड कोन, साईं जो भी एहसान मंद आया जो सॼो ॾियारो मेहमान हस। संदसि न्याणीअ जी शादी ही, 200-300 मेहमान हा, सॼो ॾियारो उते पाण पे हलियो, नमाज पढ़ाई, निकाह पाण पढ़ी, हुन मेहमान जी देखभाल, हुन मेहमान देखभाल। हाणे हिन महिल सफ़ा ॾेई वठी बीठो, मां जो नथो हले त मां बि नथो हलां, मां बि डंडो खणी बीह रहियुसि। तो मेहरबानी कई मां सां गॾिजी आयो, पोइ मां हे मुंहिंजो हूंदो आहे सॼी बाह, मांजी तबियत मारियल हूंदी आहे बि भरिसां वेहंदो आहे, अचे पोइ मूंखे टेक सेक बड़ई ॾेई बड़ी टक टपाए विझंदो आहे। तव्हांखे कहिड़ी ज़रूरत आहे? अलाह ख़ुशि रखेव। ॿियो वरी तव्हां जमात जे नेकाइब खे ॾिसी करे अलाह ॾिसे थो त दिलि एॾी ख़ुशि थी आहे। हा यार, हाणे इहा जेका मां आयत मुबारक जो तर्जुमो कयो, इहो तव्हां ॿुधो न। अल्लाह जी ज़ात बाबरकात पंहिंजे महबूब खे फरमायो त मुंहिंजा सोना तूं ऐलान फरमाए त तव्हांजा पीअर, तव्हांजा पुट, तव्हांजा भाइर, तव्हांजूं ज़ालूं, तव्हांजो कुटुंब, अहल अयाल, दोस्त यार, मिट माइट, तव्हांजो कमायल माल, तव्हांजा वापार जंहिंमें नुक़सान जो भाउ हूंदो अथव, तव्हांजूं महलातियूं, बंगला, माड़ी माड़ीअ जे मथां, माड़ीअ जे मथां, हेठां मार्केट त मथां 7 माड़, मस्जिद जे चंदे में रुपयो बि न ॾिए, खलाती ॾे मुस्लमान। ज़ाल खे राज़ी कई, रहमान खे रुसाए छॾी। अल्लाह बराबर से बराबर। जे वञेसि तो को मिस्किन मुल्ला वीचारो मस्जिद जे लाइ चंदो वठण, हा भेण हाणे बुक कयो अथव, इहा दुनिया तोखे कब्र में डंकी थी, तूं हल त सही अॻिते। मिस्किननि खे 5 रुपया मस्जिद में चंदे में ॾिनई त न रहंदो आज़ारियई। महबूबा मुंहिंजा ऐलान फरमाए त जेकॾहिं इहे शयूं तव्हांखे अल्लाह ऐं उन्हीअ जे रसूल खां वधीक प्यारियूं अथव, कहिड़ियूं शयूं? पीअर, अबू अमा, पुट, भाइर, ज़ालूं, मिट माइट, माल, वापार, पसंद जूं जायूं, बंगला, करोड़ करोड़ जा बंगला ठारायव, ये जेकॾहिं शयूं तव्हांखे अल्लाह ऐं उन्हीअ जे रसूल खां वधीक प्यारियूं अथव त पोइ इंतज़ार कयो जेसिताईं अल्लाह पंहिंजो हुक्म मोकिले। छाजो हुक्म मोकिले? अज़ाब जो। पोइ जल्दीअ वारो अज़ाब करेव या देर वारो अज़ाब करेव, पर छॾी तूं वञ, छो त जॾहिं इहे शयूं तव्हांखे अल्लाह ऐं उन्हीअ जे रसूल खां वधीक प्यारियूं लॻियूं। हाय हाय ॻाल्हायो पनाह पनाह। ऐं ॿुधी छॾियो, कन खोले, तव्हां आले सुन्नत वल जमात खे मुबारकबाद थो पेश कयां। या रसूल अल्लाह जे चवण वारो, तव्हांखे अबे अम्मा खां, पुटनि खां, ज़ालनि खां, माइटनि खां, मालनि खां, वापारनि खां, जाइन खां मदीने वारो वधीक प्यारो आहे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह, नारा रिसालत सदके। हां सही हा। तव्हां त मुबारकबाद जे लाइक़ आहियो। तव्हांखे ॾाढा ताना मिलिया, मेहणा मिलिया, मलामतूं मिलियूं त या रसूल अल्लाह चवण शिरक अथव। अज़ान खां दमे सलात न पढ़ो, बिलाल न पढ़ी आहे, कंहिं असाबीअ न पढ़ी आहे, नबीअ जो मीलाद न कयो, उर्स मुबारक न कयो। तव्हां
इन्हनि दुश्मननि जाता ना पांजे आका जे करे झोलीअ में झलींदा वयो खुश पिया थियो त यार जे करे जेको आशिक जेतरा ताना सहंदो वा एतरो महबूब के करीब थींदो वा आया रहा वाह सही बात सुभान अल्लाह कुर्बान गालायो तड़े मुझो आशिक मांजे करे ताना थो सहे झोली झलियूं बीठो वा अञा ॿियूं भी बडियो पर महबूब जी आका जी दामन न छडींदासे पो तोखे इनाम में मदीने वारो त अञा अॻिते आ पर हिकड़े रसूलुल्लाह जे गुलाम ई तोखे इनाम ॾेई छॾियो चवे थो त क़यामत जिसको कहते हैं वो ईद है अहले सुन्नत की सुभान अल्लाह वाह सही वाह सरदार जो जलवो हूंदो सुभान अल्लाह क़यामत हूंदी काफ़रनि जे लाइ अज़ाब हूंदो मुनाफ़िक़नि जे लाइ महशर में महशर हूंदो दल्लनि जे लाइ हेड़नि आशिक़ रसूलनि जे लाइ रे छाजी क़यामत छाजो महशर सदके सदके यो ड्रेजार उन्हनि खे जेके निधड़का हुजनि हिन जमात जे मथां रसूलुल्लाह जो हथ आहे हिन जी तरी पटींदो केरु बेशक सुभान अल्लाह ये मुझा लफ्ज़ किन खे त ॾुखिया लॻिया हूंदा चवंदा त मोहब्बत अंधी शइ थींदी आहे भला जे चवे थो त छा कयूंसि पर भला क़ुरान जी हिकिड़ी आयत रुगो हाय हाय हाफ़िज़ सच थो ॻाल्हाई सही सुभान अल्लाह अल्लाह ताला तो फरमाबो त असा अय्यब असक रब्बुक मकाम महमूदा कौन सी बारवा कुरान जो शाबाश सूरत केड़ी आयत मुबारक जो तर्जुमो आ अल्लाह ताला तो फरमासबो त मुजा महबूब करीब जो तुझो रब तो के एड़ी जगह ते बिहारे जिते समूरा तुझी तारीफ कन सुभान अल्लाह यो मकाम महमूद मकाम शफात जडे कयामत जो दिहाड़ो थींदो जलसे जी भी कार्रवाई जो आगाज शुरू करायो रब जे कुरान जी तिलावत सां अदा हाने जलसे जी कार्रवाई शुरू थी थे पई फलाणो कारी साहब कुरान जी तिलावत कंदो अदा ये आगाज थींदो हाणे ॻाल्हायो थोरो शाबाश जडे इहो क़यामत जी कार्रवाई जो आगाज शुरू थींदो त ख़बर थी त इहो कहिड़े तरीक़े सां कार्रवाई शुरू थींदी कुरान जे तिलावत सां न नातन सां न या मोहम्मद जे नाले सां शुरुआत थींदी सुभान अल्लाह वाह जो मंजर हूंदो सुभान अल्लाह नारे रिसालत सदके अर्श मौला जे मथो अल्लाह ताला पंहिंजे कुदरत वारी कुर्सी रखराईंदो अदालत जी वरी ऐलान फरमाइंदो त इन कुर्सी मोहम्मद ने बैन यदय रब माजे महबूब जी कुर्सी खणी अचो मां रब्बुल आलमीन जे कुर्सी जे भरसा अचे मुझे दिल पर मोहम्मद जी कुर्सी रखो ॻाल्हाए न यो तुझे मुझे नाने जो शान ना है सैयदन जे नाने जो मदीने वारे जो शान आ गालड़ी वणे वा थी हाणे हेरे बुध अल्लाह ताला पांजे उन बेमिसल कुर्सी ते वेही करे सॾु कंदो त या मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के हथ मथे करो हाय हाय या मोहम्मद सुभान अल्लाह सदके याद रखी चढ़ जाए मदीने वाले जे शान ते कन्नन में सुस पुस न कजाए मरी वेंदे अल्लाह जी ज़ात बाबरकात पांजे महबूब के सद फरमायो हाने हेरे तवज्जो कर थोड़ो तो खुदा जी कुदरत सारे हशर जे मैदान में जेकी मोहम्मद जे नाले वारा मानू हुंदा सब अचे गड थींदा
क्या बात है, वाह वाह, वरी हे नज़ारो ॾिसजो, सुभान अल्लाह। तो अल्लाह ताला मलाइकन के फरमाइंदो ने मलाइको चई जी साईं चंदा मां सॾो पंहिंजे यार खे कयो आहे, एतिरा माण्हू छो आया आहिनि? छा खुदा के खबर काने का जो मलाइकन को तो पूछे? पोइ इन्हीअ मां इहो दलील वठंदे त अल्लाह खे बि खबर काने। किन्ना कई सारे लुंठ जाहिल जट हे छो आया आहिनि एतिरा माण्हू? मां सभु पंहिंजे यार खे कयो आहे। मलाइक अर्ज़ु कंदा त साईं इन्हनि सभिनी जो नालो वा मोहम्मद, रब जो या मोहम्मद करे सॾु कयो आहे त हिननि सभिनी सम्झो आहे त रब असांखे सॾु कयो आहे, असांखे सॾु कयो आहे, असांखे सॾु कयो आहे। या इलाहुल आलमीन सभु मोहम्मद जे नाले वारा माण्हुनि जेके जे गॾु थिया आहिनि। हाणे अल्लाह साईं फरमाईंदो हाँ इन्हनि सभिनी जो नालो मोहम्मद आहे? चई हा। चई त पोइ इन्हनि सां हिसाब किताब कोन्हे, सभिनी खे बग़ैर हिसाब किताब जे जन्नत ॾे मोकिले छॾियो। वाह सखी दरबार, वाह मोहम्मद जो सदको, सुभान अल्लाह। अल्लाह ताला फरमाइंदो त जंहिंजे मथां बि मुंहिंजे यार जो नालो आहे मां उन खे जहन्नम में न साड़ींदुसि। वञो त वापसि तॾहिं वञो। इहा सुभान अल्लाह करण जहिड़ी ॻाल्हि हुई या न? पोइ बसि रुगो आहे जेके परसां 10-20 वेठा आहिनि इहे चवनि दीन इस्लाम जो ठीको इन्हनि कयो आहे, तव्हां जे मथां सभु ॻाल्हि माफ़ आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। पछाड़ी वारा बि हथ मथे खड़ो, सुभान अल्लाह। सब सुजा मां ॻाल्हियूं तव्हांखे भलियूं थो ॿुधायां। क़ुरान मुसाफ़ कोन कंदासीं जी बिस्मिल्लाह जे ॻाल्हि वणेव त सुभान अल्लाह कंदो त असांजो अंदरि ठरंदो, ख़ुशि थींदासीं। बाक़ी जे बुत पणिजी विहंदो त निभाए असां बि वेंदासीं। भला कहिड़ो मां तव्हांजे थाणे जो ऐसे शो आहियां जो तव्हां ॾिसंदुसि थाणे खानू जानू सुभान अल्लाह नथा चवनि तॾहिं ॿधेड़ 110 में था ॼाऊं। यार आप तो खुश हो दे, सुजा को करे शीखल करे। हलिया वञो तव्हां पेश तॾे। हाणे हेॾे अलाह जो नालो थी मां ॾे ॾिस मदीने जा साईं दा फरमान ॿिया त जेॾी महिल मुंहिंजो रब मूंखे सॾु कंदो त या मोहम्मद त मां रब जे हुज़ूर में जेॾी महिल हाज़िर अचे थींदुसि त मुंहिंजो अल्लाह मां मोहम्मद जो इस्तक़बाल कंदो। छा नज़ारो आहे, छा नज़ारो आहे, सुभान अल्लाह, छा नज़ारो आहे। अल्लाह मुंहिंजा महबूब वे कुर्सीअ ते हेॾो जेॾी महिल पंहिंजे कुर्सीअ ते तशरीफ़ फरमा थींदा हसन हुसैन जा नाना खातून जन्नत जा बाबा उन्हीअ मालानी कंडियारे वारे जोगीअ खे कंध खां वठी करे ओॾे बूथ कराजांसि ॾिसणे ओॾे इहो तो जहिड़ो आहे। हाय हाय सदके, नारे तकबीर, नारे रिसालत, अज़मत मुस्तफा, मोहब्बत मुस्तफा, शान मुस्तफा, सुभान अल्लाह। आया रहा बचाओ ईमान, मथे खड़ो त ईमान बचाओ, महबूब सां मोहब्बत सच्ची रखो, गैरन ने न वञो, धारन ने न वञो। बस जिंदाबाद। अल्लाह ताला जो इस्तक़बाल फरमाइंदो मुंहिंजा महबूब हलिया एॾो वे कुर्सीअ ते पाण शफ़ाअत जे कुर्सीअ ते तशरीफ़ फरमा थींदा पाण फरमाईंदुसि अल्लाह साईं त महबूबा छो भला अॼु तूं परेशान थो ॾिसण में अचे? चई त उम्मत जे फिक्र में आहियां। हाय हाय अॼु मूंखे त कुर्सीअ ते विहारियो थी पर वल सोफ़ यो थी कर रब का फतरदा जा वाइदा मां मोहम्मद सां पाड़ तो मूंसां वाइदो कयो हो त मां क़यामत में एतिरो तोखे ॾींदुमि जो तूं राज़ी थींदे। यौम ला युख़ज़िल्लाहु नबी क़ुरान में चयो हुई मूंसां वाइदो कयो हुई त मां क़यामत जे ॾियारे तोखे रुसवा न कंदुसि।
हेॾी सारिया मखलूक में मां तुंहिंजो कंधु हेठि न कराईंदुसि हेॾो सारो मां यतीम जे कॾ उम्मत जो लॾो लाथो थई मूंखे कुर्सीअ ते विहारे थो हीअ मुंहिंजी गुनाहगार उम्मत काॾे वेंदी त रब फरमाईंदुसि तूं कुर्सीअ ते वेह मां तुरीद अन असनओ बि उम्मतिक तूं चवी छा थो जीअं चओ तुंहिंजे उम्मत सां मां अहिड़ो सलूक कयां। हाय हाय छा था सम्झो सदके सदके इन्हनि लफ़्ज़नि तां कुर्बान सुभान अल्लाह। तू जेको पंहिंजे उम्मत जे लाइ चवे छा थो चवे सल तुक़्ता सुवाल कर अता कंदुसि वशफा तु शफा शफात कर तुझी शफात कबूल कंदुसि। हे मकाम महमूदा जंहिंते के मां तोखे विहारियो आहे असा अयब असक रब्बुक मकाम महमूदा करीब आ जो तोखे मां अहिड़ी जगह ते बिहारींदुसि जाते समूरा तुझी तारीफ़ कंदा ऐं खुद रसूलुल्लाह फरमायो त लैस अहदुन मिनल खलाइक ऐं यकूम ज़ालिकल मकाम इहो उहा जगह हूंदी जिथे मां मुहम्मद खां सवा ॿिए खे बीहण जी इजाज़त न हूंदी। हाय हाय इहो अथई शान मुस्तफ़ा सुभान अल्लाह। जंहिंदे दर तों ही इज्जत मिली तू भी आट उन्हीं नाल करदा बुढ़ नहीं मरदा। हम सरी दिया प्या दावा करें दई मैं नौकर न करें साईं दे दरदा बुढ़ नहीं मरदा। मेरे साईं दे दर ते लखे पे पल दिन तू तुकर किते वदई फिरदा बुढ़ नहीं मरदा। बेकू मंगण कनू मना करें दई आप किस्ता चाई वदई फिरदा बुढ़ नहीं मरदा। मिस्कीन को अखियां अजल कनू मिलियां तू अंधा असल है दुर्दा। हाय 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 सारे हशर जे मैदान जा माण्हू अचे गॾु थिया आदम जी मौला उथी मुझे महबूब जी तारीफ़ कर सुभान अल्लाह। वरी यार हे लफ़्ज़ त ॿुधो सुभान अल्लाह सदके सदके उथी तारीफ़ कर मुझे महबूब जी चई मुंहिंजा साईं हिन अखों वधीक बि तारीफ़ कहिड़ी कयां 300 साल रुनो हुयुमि त परचई कोन पियो इहो मुहम्मद मेड़ आंदो हुयो मां त परची पियो हुयो। हाय हाय बराबर से बराबर। इब्राहिम उथी तू तारीफ़ कर चैसे मां तारीफ़ इया थो कयां त बाहिन मो कोई कोन बचंदो वा इन मुहम्मद जो नूर मुखे चे उन बचायो हो बाहि के त कुलना या नार कूनी बरदम सलाम अला इब्राहिम बराबर तो चयो हो पर मुझे पुष्ट मुबारक में इन जो नूर जलवगर हो जे इयो न चे हां त मां सड़ी वञा हां बाहि न छडे। हाय हाय सुभान अल्लाह। वाट साईं सही वाट सही सुभान अल्लाह। इस्माइल तू भी तारीफ़ कर मुझे महबूब जी चई साईं लख दफ़ा तारीफ़ कंदो मास छुरन कातन जे हेठों कोई न बचंदो वापन इन राणे बचायो हो न था ॻाल्हाइनि। सब नबी तारीफ़ कंदस सब नबी तारीफ़ कंदस उन खां बाद में असां भी उथंदा तारीफ़ कंदा शहीद ईंदा तारीफ़ कंदा औलिया किराम ईंदा तारीफ़ कंदा सबको पंहिंजे हैसियत आहरत महबूब जी तारीफ़ कंदो। भिटाई थो चवे त जे मूंखे वारड़ो मिलियो त दाह करे चवंदुसि त मारू मिट मली रजा सभई मूं सरदार माशर वेल मैदान में मुहबत थींदा महदार लोइन वारा लख हजार पर मारू मजन हिकड़ो। वाह सही वाह वाह सही वाह। ॾाढी लतीफ़ जी शायरी आहे भला ॿियो बि ॿुधायां तो सैयद अली अकबर शाह जे सदके में चवे तो त कंदे कशाला के चजावेला विच पया में बधी सूरन संदरो डूंगर सब डोरिया में सवे साथ गड्या में पर पुन्हू पार न हिकड़ो। हाजी तो चवे पियो त जे असां के वारड़ो मिलियो त मां भी दाह करे हिकिड़ो शहर रखी छॾियो वा। हाय हाय
अजी केड़ो शहर चवंदे चई त जे मालिक घुरियो त इए चवंदो मास त मोयो मखलूकात खे तुझे लबन जी लालाड़ काडे चंद्र काडे सजन तुझे चेहरे जी चांद्राण गुलाम नबी हर वस्फ जी वेखी लिखे छावा खान से छिनदा छाजे कान जन दिसण सां दिल दई छड़ी हाने इए जे कदे हिक हिक आशिक जो शहर पढ़ंदो वञा त ताकत काने जो मां कम पूरो करे सघां सारी मखलूक मुझे महबूब जी तारीफ करे हशर में हशर त उन जाड़े वाबिय जे लाइ हूंदो जेडी मल खुदा चवंदुसि तॾहिं तव्हां उथो मुझे महबूब जी तारीफ कयो त जेके हिते प्रकार आहिनि त उते बि त अहिड़ा बोल बोलींदा न हे असां जहिड़ो वा खाईंदो वा पीअंदो वा शादियूं अस जंगियूं कयई हलीमा जूं बकरियूं चारे बस हिननि जो ईअं चवणो मोचड़े जो जीपन शुरू थियणो अरे ॻाल्हायो नथा अरे कल्होड़ा त ॻाल्हायो भेड़ा कल्होड़ा त ॻाल्हायो काथे ॻाल्हि कला तो दई खुदा कुछ कुछ ॻाल्हायो अल्लाह ॾिसे थो मां थकल आहियां तॾहिं तो तव्हां खां ॻाल्हायां न त मां न ॻाल्हायां पर तव्हां ॻाल्हाईंदो मां साहु पटे वठंदुसि वरी पोइ रड़ वधीक कंदुसि हिन महिल त मच्छरनि खाधो आहे कंडियारे जा मच्छर बि तोब ॾाढा चक हया अथनि नमाज़ में टिणियूं पटे विया आयासीं हिते त बिजली अचे करे वरी हिते अचे जीतनि मथो मारो कयो त बि ॾिस मुंहुं ॾियूं ठानी हाणे एॾा तवजो कजो अल्लाह ताला फरमाईंदो त सारी मखलूक त मुंहिंजे महबूब जी तारीफ़ कई पर हाणे मां खुद मालिक ऐं खालिक थो तारीफ़ कयांसि हाय हाय वाह सही वाह सुभान अल्लाह हाणे पंहिंजे शान मुताबिक़ जेका तारीफ़ कंदो अकबर जे त माउ खे ताक़त न आहे जो उहे लफ़्ज़ करे सघे एतिरा रुगो ॿ लफ़्ज़ रुगो चई सघां थो त महबूब जे सूरत पाक ॾे ॾिसी करे चवंदो त हे हशर जो मैदान तुंहिंजे शान ॾेखारण जे करे काइमु कयो त पंहिंजा परावा सजण दुश्मन जो तुंहिंजो शान ॾिसंदा रब जे कुर्सीअ सां गॾु मुस्तफ़ा जी कुर्सी कीअं पई आहे ॻाल्हायो सजो हशर जो मैदान ॾिसे त लिवाल हमद जो झंडो मुस्तफ़ा जे हथ में आहे 1,24,000 रसूलुल्लाह जे झंडे जे हेठां बीठा आहिनि खुदा जे ज़ात जो कसम आहे त ये 1,24,000 नबी सगोरा उन्हनि जूं उम्मतूं के हशर जे मैदान में गोडन ताईं पघर में हूंदा के चेल ताईं पघर में हूंदा के पंहिंजे पघर में घोटा पाईंदा ये सब मिली रसूलुल्लाह जे हुजूर में ईंदा वारो कर सिफारिश कर रब के चओ त जल्दीअ में हिसाब शुरू कराए जलालत या कहारिया कहरत या कंहिंजी नथो ॿुधे चवेस त हिसाब किताब त शुरू कराए हाय हाय वाह सही वाह सदके सदके सूह विञाय में सूमरा मुंहिंजो मेरो मुंह थियो में वञण तित पयो में जिते हलण नाहे हुस्नरिया ॿुधाए त सही त उते अहिड़े पंहिंजे पाक पैगंबर जाॾो कंधु खणंदे कहिड़ो कंधु हेड़ा मुजाहिद खणंदा या रसूलुल्लाह जे चवण वारो हली अचो मुझे मीलाद जे मनाण वारो हली अचो सुभान अल्लाह मरहबा माथे नूर करे मञण वारो हली अचो त जो सजो हशर जो मैदान जन्नत नूर करे ॼाव दुख पंहिंजे जो थींदो आहे अमल था वञनि ॿिया असां चवंदा त सुधरी पवे त भलो अथसि पर जेकॾहिं अहिड़े अल्लाह जे रसूल जी तोखे कान कान्हे का
आई तो का रसूल के हस्ती न समझो वाद तो जेड़े लूसी जी भी उते काने काने हाने धक कुरान जो एड़ो तो हणाए जो मिसाइल न हुंदो वो एटम बम हुंदो हाय सुभान अल्लाह हां सही हां 14 बुधाया वा अल्लाह ताला तो फरमाए बद वल्लाह क्या बात है आप लाउड भी खराब था कुछ हो दो अदा थोरो इनके आवाज तो दियो मौलूदी थो थे तो 7 सूरत हो जे बाकी दो असा जो थी कारा बेड़ा कारा दादी वधाए बुझियो भेड़ा में हिम्मत कर काथे भेड़ा मा परवाज को चौथे आसमान तो मारा पई केरे भी थी बाकी सही आली बात भी ठीक हो गया है बाकी अल्लाह ताला तो फरमाया बद वल्लाह व रसूलुहु अहक्कु अन युरदू खुश हो दे आप तो खुश हो दे अखरन 4 कुरान शरीफ जा अल्लाह व रसूलुहु अहक्कु अन युरदूहु सदके गलायो हाने इन कुरान शरीफ जा आयत जो तर्जुमो आ त अल्लाह ऐं उन्हीअ जो रसूल इन्हीअ गाल जा ज्यादा हकदार आहिनि सदके सुभान अल्लाह हां यार वल्लाहु व रसूलुहु अहक्कु अन युरदूहु अल्लाह उन्हीअ जो रसूल इन्हीअ गाल जा ज्यादा हकदार आहिनि त कुरान त इएं चवे हा त अन युरदूहु मा इन्हनि ॿिन्ही खे राज़ी कयो हक़ त इएं हो त कुरान इएं चवे हा अल्लाह इएं फरमाए हा सीखो तस्निया जो हुजे हा छो त मथां भी ज़िक्र बिन हस्तन जो तो कुरान बयान करे अल्लाह ऐं उन्हीअ जे रसूल जो त अल्लाह ऐं उन्हीअ जो रसूल इन्हीअ ॻाल्हि जा ज़्यादा हक़दार आहिनि त इन्हनि ॿिन्ही खे राज़ी कयो वञे पर रब इएं न चयो रब फरमायो त ऐं युरदूहु अल्लाह ऐं उन्हीअ जो रसूल इन्हीअ ॻाल्हि जा ज़्यादा हक़दार आहिनि त ऐं युरदूहु ज़मीर वाहिद आहे त सिर्फ़ हसन हुसैन जे नाने खे राज़ी कयो सुभान अल्लाह सदके 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 महबूब राज़ी त अल्लाह राज़ी हथ मथे खड़ो टेडा भाई न टे होत बिड़ई हिकड़ो साईं सैयद गुलाम मुस्तफा शाह तो चवे पे तो बरी इया आयत अल्लाह ताला तो फरमा पे तो वल्लाह सुभान अल्लाह व रसूलुहु अहक्कु अन युरदू अल्लाह ऐं उन्हीअ जो रसूल इन्हीअ ॻाल्हि जा ज़्यादा हक़दार आहिनि त इन महबूब खे राज़ी कयो वठी अचा दल्लो दिल्लीअ जो ठग नंबर 420 तू चवे थो त अल्लाह राज़ी हुजे पर अल्लाह तो चवे त महबूब राज़ी हुजे सुभान अल्लाह बेशक चिट्टो बीठो आसे चिट्टो न मजे दे कुरान खे
खुदा तबारक व तआला फरमाए तो कुल्लुहुम यतलबून रदाई व अना अतलुब रदाक या मोहम्मद। इन को वधी के दो शान बुलंद केड़ो कया जो सारी कायनात चवंदी आ त रब राजी हुजे पर मां रब चवंदो या त मदीने वारो राजी हुजे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। इन के राजी कर मुल्ला हुजे मवाली हुजे वहाबी हुजे सुन्नी हुजे शियो हुजे आला हदीस हुजे कुरान के मञो त इन के अग में राजी कयो जे इयो राजी तव त पो रब राजी तव त मोचण में महबूब वे कुर्सी ते मा तुरीद अन असना बि उम्मतिक। तू चो छा थो चवे तुझे उम्मत सां मां केड़ो सलूक कया जेको तू चवे पंहिंजे ज़बान सां। मदीने जा साईंदा फरमान पिया त जेड़ी मल मां रब जी या मेहरबानी ॾिसंदुसि त अर्ज़ कंदो मास अस्सालिहून लिल्लाहि व तालिहून ली। जेकॾहिं मूंखे राज़ी करणो थई चवे थो त तूं चओ त मां तुंहिंजे उम्मत सां कहिड़ो सलूक कया त नेक माना तूं खण गुनहगार सब मां मोहम्मद खे ॾे। हाय हाय वॾा थोड़ा वॾा थोड़ा। हाणे त ॻाल्हि सम्झ में आयव त हाफ़िज़ अली अकबर जा रुगो ये ठल्हा लफ्ज़ न हुया मगर कुरान हदीस जे रोशनीअ में हुया। निधड़ का क़यामत जे ॾियारे काफ़िर हूंदा बेअदब गुस्ताख हूंदा बद मज़हब हूंदा आले सुन्नत वल जमात वारा धड़का हूंदा निधड़का न हूंदा। क़यामत उन्हनि जे लाइ निधड़कनि जे लाइ जेके धड़का आहिनि उहे ख़ुदा जे कहर खां बची विया। छा थो चवे वाह सही वाह। खुश थी झूम कयामत जिसको कहते हैं वो ईद है अहले सुन्नत की। वाह जाना हाय हाय। कयामत जिसको कहते हैं वो ईद है अहले सुन्नत की। उधर दीदार रब होगा इधर सूरत मोहम्मद की। सदके खुदाई उनको लेता है जिन्हें अमाल थे अच्छे पर बुरों को आप लेते हैं ये आदत है मोहम्मद की। हाय हाय। मेरे अमाल तो मुझको वाड़े आला हजरत अल्लाह रहमत करे मजार जे मथा चवे तो त मेरे अमाल तो मुझको चले थे लेके दोज़ख को पर भले थे रास्ते में मिल गई रहमत मोहम्मद की। हाथ मथे खड़ी करे सुभान अल्लाह जो जवाब दे। पीर भी उहे फल्ला आहिनि जेके रुगो रसूलुल्लाह जो इश्क सेखारनि। मां वाह भी नया जो पीरन जे मथों कावड़ जांदो सब असांजे अखियुनि जो नूर आहिनि पर पंहिंजे मुरीदनि खे रसूलुल्लाह जे इश्क सां सरशार कयो। सही था चओ सही था चओ। हाँ सही हाँ। ये न हुजे त तुंहिंजे लाइ पंहिंजो कपड़ो विछाइनि जेकॾहिं को मां जहिड़ो गुनाहगार हुजे जेकॾहिं को भुल में बेचारे जी लत अचे वञे त मोचड़नि सां मारे था विझो हटाड़े हेॾे हितां साईं जन कदम मुबारक खणी ईंदा पोइ जहिड़े पीर जी एतिरी इज़त अथई त मदीने वारे जी केतिरी अथई ॿुधाए। हाँ सही हाँ बराबर से बराबर। बाकी जा असली रुगो पाजी तो बनाए त क़यामत में पाण भी छड़ा जाए पंहिंजा मुरीद भी छड़ा जाए त खबर सदा से तो के पाण अकल सां ॾिसंदा से उते। रसूलुल्लाह जो इश्क ऐं मोहब्बत इन्हनि खे सेखारियो। अञा तमाम वॾियूं ॻाल्हियूं इंडिया खे हिते छॾियूं था थोरो अॻिते हलणो आहे। सुभान अल्लाह सॼो सोन आयो जिथा बि हलो तिथा हलो।
चवेन जे कदे ये शयूं तमा के अल्लाह है उन जे रसूल का वधी का प्यारी उन त पो इंतजार कयो जेस ते अल्लाह पंहिंजो हुक्म मोकले मुझा मौला तू केड़ो हुक्म मोकली दे अल्लाह तो चेता अजाब जो पो जल्दी अजाब वारो हुक्म मोकलिया या देर वारे अजाब सा मारियाम पर छड़ी दो सामन जडे तबा के अल्लाह है अल्लाह जे रसूल का वधी का पियर लगा प्यारा पुत्र प्यारा लगा सालू प्यारियों लगियो भाईर प्यारा लगा माल प्यारा लगा व्यापार प्यारा लगा गरीबन जा रत चूसे करे ऐ मिस्किनन जा माल खड़ी करे करोड़न जा बंगला ठारा यव जे कदे अल्लाह है अल्लाह जे रसूल खड़े ये शयूं तवा के वधी का प्यारी हुन त पो तवा के को जीण जो हक कोने को चैन दिहाड़न जी जिंदगी दिनी तमाम जे सुधरंदो त कपरई जन्नत करे दी दो साम हफीज जलंधरी है अरे बियो भी साईं माफ कजाई हो माखे दी जाए हफीज जलंधरी शाह नाम इस्लाम वारे बुजुर्ग बहिकड़ा शहर चया हन बस मां पाजे उन्हें नाक साकुलते उन्हन बिनी शहरन के फिट कयो आहे तर्जुमो हिकड़ो कुरान जी आयत बनायो थमास बियो हदीस जे तर्जुमे ते हयो थमास पो हाने पढ़ा तो पो के वणे न वणे बिस्मिल्लाह दा ता के न वणे तो त मां वरी लाड़ करे मोटायूं खयो हलियो वेंदो पर जे बुधो तो पो डाढा सुभान अल्लाह जो तो पो बुधाया चवे तो मोहम्मद है मताए मोहम्मद है मताए आलम इजाद से प्यारा पिदर मादर बिरादर जान माल औलाद से प्यारा बेशर में तो जब मोहम्मद की मोहब्बत दीन हक की शर्त अव्वल है इसी में हो अगर खामी तो सब कुछ ना मुकम्मल है तकरीर खणी मां बटे कलाक करे सघां थो बिया पर दिल में क्षमा त तव्हां के सहाबा किराम जो ईमान अकीदो बुधाया हिकड़ी गाल पो भली सजी जिंदगी फथकी मरी वने असा के जवाब दे न सके बस गाल इते बुकाइंदा से एड़ी आशकन वडे जो इते हिन जो न अकुलो हली सकदो न इन जा बहाना हली सकदा न हिन जी ठलियूं कूड़ियूं इटकियूं मिटकियूं हली सकदा गालायो बुधंदाओ औरते थी वे यार हाफिज अल्लाह के मन्या बा बिनी जहानन के सरदार रहमत वाले हबीब हसनैन करीमैन जे नाने खातून जन्नत जे बाबे जी तबियत मुबारक नासाज थी पई हजरत बिलाल अजान ॾिनी मस्जिद नबवी में अचे दरवाजे हवेली मुबारक जे मथो हथ बदी बिही रहो इंतजार आ त महबूबा अचण जमायत कराए जड़ी मल नमाज जो टाइम कम थींदो पियो वने आखिर मजबूर थी पियो बिलाल दरवाजे ते दस्तक नहीं अबू मां कदमन ता घोर कया मेहरबानी ते बाहर तशरीफ खणी अचो नमाज जो टाइम थी वियो वा हसन हुसैन जे नाने अंदरों हजरत बिलाल के फरमायो त मुरू अबा बकरिन फलयुसल बिन्नास बिलाल जी वाका अने फरमायो अबू बकर खे जो त माण्हुनि खे नमाज पढ़ाए मुंहिंजी तबियत मुबारक नासाज़ आ मां नथो अची सघां हजरत बिलाल जूं अखियूं अश्क बार
रुवंदे रुवंदे अबू बकर खे अर्ज कई त साईं हुकुम दिनो थी त पीह मुसल्ले ते माण्हुनि खे नमाज़ पढ़ा। साईं जंजी तबियत मुबारक नासाज़ा नबी साईं जी घर बारी हजरत अबू बकर सिद्दीक जी न्याणी असा मोमिनन जी मां हजरत आयशा सिद्दीका रज़ियल्लाहु तआला अन्हा पांजे घोट के अर्ज कयो त मुंजा राणा मुंजो बाबो अबू बकर सिद्दीक दिल जो नरमा तुझे मुसल्ले ते भी न सकंदो कै बे असहाबिया के हुक्म कर त नमाज पढ़ाए। पान बीबी साहब के सख्त सामना फरमायो त बीबी साहब खामोश मुरू अबा बकर फलयुसल्लि बिन्नास अबू बकर के चो त माण्हुनि खे नमाज पढ़ाए। एक ॾियारो गुज़री वियो 5 वक्त पढ़ाई ॿियो ॾियारो गुज़री वियो 5 वक्त पढ़ाई टियों ॾियारो गुज़री वियो 5 वक्त पढ़ाई 3 ॾींहं गुज़री विया। नबी साईं जे मुसल्ले ते अबू बकर 15 नमाज़ूं पढ़ायूं। चौथों ॾियारो वा सुबह जी नमाज पढ़ाई ज़ुहर जे नमाज जो टाइम थियो वा। इते मदीने वारे साईं जी तबियत मुबारक में कुछ फरहत थी पान चौपायतूं थिया। हेडो अबू बकर मुसल्ले ते अल्लाहु अकबर कयूं बीठो वा होडो असहाबन जी नियत नमाज जी लगी पईया। काबे दे मुंह लगो पियो वा नमाज में महूहिन मुस्तगरक हिन अल्लाह जे इश्क में अल्लाहु अकबर करे पियंदा आदतन तकबीर वही वही खुदा की कुदरत। हेडो मदीने वारे साईं जी तबियत मुबारक जो फरहत थी पान चौपायतूं थिया। बुखारी जी बुझे रवायत फकशफन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सतरल हुजरत यनजुरु इलैना वहुव कायमुन कअन्न वजहुहु वरकत मुसहफन सुम्मा तबस्सम। मदीने जे साईं पांजे हुजरे मुबारक जो दरवाजो खोलियो पर्दो मुबारक को हटाए करे पांजी प्यारी जमात के ॾिसन पिया बीठा। मेरे ख्याल हो थबला है ना पर्दो मुबारक को हटाए करे दरवाजो इयो ही आ हुजरो इयो ही आ जाते रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो रोजो मुबारक मस्जिद नबवी भी या छटन वाली चाय बस रुको पर्दो हटियो तो जमात सॼी पंहिंजी अखे ॾिसन पिया बीठा। असाबी दा जमन बाद असां 3 ॾियारनि जे दीदार जा उञायल बुखायल हुयासे बीठा त अल्लाह जे नमाज में हुयासे पर जेडी मल असां पर्दे जे हटण जो आवाज महसूस कयोसे त असां नमाज खे छॾे रसूलुल्लाह जे हुजरे दे मुंह करे बीही रहियासे। वठी अचैस मौलवी खे चवेस बुखारी खयूं अच जाए न तो सोटियूं हणंदो माए कूड़ा। हे असाबन जो पांजे महबूब में इश्क ईमान आ उन्हनि अपो अमा त कुर्बान क्या माल मडियूं त कुर्बान क्या भाइर कदमन में कुहाया माल मथो कुर्बान कया वापार कुर्बान कया जायूं सॼी जिंदगी में मारियूं न ठहरायनि पर हाणे हेॾे नज़र कर तो खुदा जी नमाज रसूलुल्लाह जे मथो कीअं था कुर्बान कनि। असां बि था चवनि पिया त जेॾी महिल असां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हुजरे मुबारक ॾे मुंहुं कयोसे कअन्न वजहुहु वरकत मुसहफिन ॾिसूं पिया त क़ुरान जे वरकनि वांगुरु नबी साईं जो चेहरो चिमके पियो सुम्मत बसम ऐं असां ॾे ॾिसी मुरकनि पिया। असां ॾे ॾिसनि पिया मुरकनि पिया ख़ुशि पिया थियनि। खणी नेण खुमार मां जा कयूं नाज़ नज़र त सूरज शाखूं झकियूं कुमाड़ो कमर हे तार
हराकतियों तायब था मुझे देखी दे दिल पर छको जो जोहर मुझे जान बजे त जमाल सी अल्लाह ताला इल्हाम न कयो असा बंदे त नमाज भजी पेव मां रब जे नमाज के छड़े करे त मां रसूलुल्लाह जे मुंह मुबारक दे पीठा ता दिसो काबे ॾो मुंह फेरायो नबी जे हुजरे दे मुंह करे बीठायो मदीने वारे भी मनो न कई असाबन के त इयो छा था कयो काबे दे मुंह करे पियो नमाज त भजी पइयो छा था कयो ये न कयो हुजूर भी ये न मनो कई न फरमायो असाबन जे मथो केड़ी तो फतवा जे हाने आज कहते तर्जुमो कयो त नमाज अच्छी रोजा अच्छा हज भी अच्छा और ज़कात भी अच्छी मगर मैं बावजूद इनके मुसलमान हो नहीं सकता तो नमाज अच्छी रोजा अच्छा ज़कात अच्छी और हज भी अच्छा मगर मैं बावजूद इनके मुसलमान हो नहीं सकता अरे बाकी काते मुसलमान थी दे चवे तो तन जब तक कट मरूं मैं ख्वाजा बतहा की इज्जत पर खुदा शाहिद है मेरा कामिल ईमान हो नहीं सकता हजरत अनस रज़ियल्लाहु तआला अन्हु चवे तो नबी जे दीदार फरहत का बाद में असाजी कैफियत केड़ी हुई असहाबन जी केड़ी ही चवे तो दफहम मना अनफ्ततन मिनल फरह बिरुयत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फनकस अबू बकर अला अकबैहि लियसल सफ वजन अन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खारिजुन इला सलात सजी बुखारी याद करे आए वहां को बियो छा हजरत अनस रज़ियल्लाहु तआला अन्हु तो फरमाए पियो त असा महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीदार जे खुशी में इयो इरादो कयो से त नमाज के छडे बस दिल पर जे दीदार में ही महू थी वञूं अल्लाह अल्लाह हजरत फनकस अबू बकर अला अकबैहि लियसल सफ वजन अन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खारिजुन इला सलात हजरत अबू बकर सिद्दीक द इयो ख्याल कंदे मुसल्ले का पोइते हटी आयो त शायद मदीने जा साईं जमात कराने जे ला तशरीफ फरमा था थियन पर पर्दो मुबारक हटियो पियो वा पाण जमात के दिसन पिया सभनी असहाबन संगोरन काबे के छडे करे महबूब जे हुजरे मुबारक ने मोह करे बीठा पाजे दिल पर जे दीदार में हा वाह जोइते मुझे मुर्शिद शहर चयो चवे तो जदा दी तुम पवई रुख अनवर ते वाह जो लगा जदा दीद पवई रुख अनवर ते पिछे विरद वजीफे बंद कर दे कर ख्याल इहो दहे केरो अबू बिया तोल तराज या तंग कर दे हर दीद कुरान दा दौर समझ यासीन दे वर को उथल दे गए मिस्कीन मोहम्मद मुहब मिलिया ख्याल खराब खत्म कर दे इरादो क्यों तो नमाज के छड़ियो दिल पर जे दीदार में ही हुजो
फलम्मा वदहलना वजह नबी है का अनजरना मनजरन कत्तो अजब इलैना मिन वजह नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हीन वदहलना जवे तो तजदे दरवाजे जो पर्दो हटियो ऐ सोने रसूल जी सूरत पाक असा जे सामहू आई त सब आशिक चवण लगा त सजण सामहू आव त ॾिसी लायूं ॾुकड़ा एड़े भिटाई जे शायरी के तो गलत चवे चवे तो सजण सामहू आव त ॾिसी लायूं ॾुकड़ा जानब तुझे जी के लगे न को सोवा सदा तो मासा हो अजे अतुर अंबीर जो खुदा जे ज़ात जो कसम असां भी था चवन पिया त उहो एतिरो त हसीन ऐं दिलकश मंज़र हुयो जो अहिड़ो मंज़र असां कॾहिं न ॾिठो हो वरी भिटाईअ हेॾो हुकूक कई त अॼु पिणु ईद क़याम जो साम्हूं मिलम सुबरी अबो चवे तो त अॼु पिणु ईद क़याम एड़ियों कंडियारे में जेकॾहिं तकरीरूं कयो त वाह बि थींदा माण्हू तूं रुगो जुम्मन जी खिताबत ते एड़ा दिलकश एड़ा इश्क ऐं मोहब्बत जा वाइज़ कर तूं सबर विझी सुम्ही पओ हे आशिक़ई वञी पूरो करे ईंदनि पर हिननि खे जागा रुगो पंहिंजे लाइ दावा कई वेठा त सब कुछ माया सब कुछ माया सब कुछ माया चाहे सब कुछ रसूलुल्लाह जी ज़ात बाबरकात चवे दादा अॼु पिणु ईद क़याम जो साम्हूं मिलम सुबरी दोस्त जे दिल घुरिया दोस्त जे दिल घुरिया मुहब्बत से मिलियाम अंगण से आयाम जानी मुझे जी जा या बुखारी जी रवायत पर फहम मना अनफ्ततन जे चाय ते मुस्लिम शरीफ में वरी हे लफ्ज़ हन केड़ा तफबहतना व नहनु फिसलाते मिन फरहिन बिखुरूज नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चवे तो दसा महबूब अलैहिस्सलात वस्सलाम जे दीदार जे खुशी में मदहोश थी वियासे गलायो गलायो मदहोश थी वियासे गुम थी वियासे बेखबर बणजी वियासे हैरान थी वियासे खामोश थी वियासे जो असा भी था चवन पिया त असांजो नमाज ॾे तवज्जो हुई न रहियो वरी समझाया हाज़िर अब हिन ते तूं ॻाल्हाए त पोइ हे भला मां तो इस्तेमाल समझो चंगी तरह समझो सुभान अल्लाह हाँ यार या हदीस समझो चंगी तरह चवे तो फबहतना वनहनु फिसलात मिन फरहिल बिखुरूज नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चवे तो असा महबूब जे दीदार जे खुशी में मदहोश थी वियासे सुभान अल्लाह हाँ हाँ वजद तारी थियो गुम थी वियासे बेखबर पड़जी वियासे हैरान थी वियासे खामोश रह जी वियासे
जो नमाज दे असा जो तवज्जो हुई न रहो आया रहा बराबर या ते महबूब जी मोहब्बत सुभान अल्लाह ही अब का जमा चेहरो भी तो चेहरो होना नन के नमाज याद किया जे जो पावन मदीने वाला फरमाए त मर्रानी फकत रहल हक जहमा मोहम्मद के डिठो तह रब के डिठो मुल्ला के चो तने लानत पवई तो जड़ो किए हाय हाय हथ मथे खड़ो मोहम्मद जे मत ना है को सुभान अल्लाह बस जड़ी मल मेराज में अल्लाह साईं पांजो दीदार करायो हाने रब फरमास वनी यो यो इहो ऐलान कर त जे मुखे डिठो त रब के डिठो सुभान अल्लाह द बात में ही काने व छा थव बात में हाय छा थव बात में आखिर बुधायो त सही न हाय बेटा ये चो त असा जात न बनायो त महबूब जो शान बुधायूं है बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह चवे तो द गुर खे गडियो कापड़ी वनी रावल रूबरू फकान काब कौसैन ओ अदना ये जोगी डिठी जू हक के मिलियो हु लाहू दिला मकान में लाहू दिला मकान जो जडह सामी सैर कयो जिते रंग न रूप को रावल तिरस्यो लई सक मिसली शैउन हुस्न हंध न को कुछ अंदर गालायो अहद अहमद पान में फाइला अब्दी बाहा वाह जी मुलाकात सुभान अल्लाह कुछ अंदर गालायो अहद अहमद पान में अहद अहमद पान में कुछो गालायो कुछो अन अहमद बिला मीमन ई सनासी समझो उछो हट म उछो आए अहमद है किड़ो वाह सही वाह केर पुजे तो आद अहमद पान में हाय हाय अहद अहमद पान में एडो पाजे शेख में फनायत न वट जो रसूल इराद याद न रही है यार हाफिज खुश हो दे एड़ो सच तो चवी डोरा पो मिली त हड़ वई जब तो आदवा मद पान में कान्हे भी आई यो इन्हीं जे करे बिटाई इन्हनि के न वणंदो थी बियो हो थियो 11वीं सदी में हे थिया 14वीं सदी में 300 सालन में बिटाई केड़ा हिननि जा माण्हू खड़ाया केड़ा हिननि के बिटाई धाड़ा हणाया हिन केड़ो चोरन के वठी करे हिननि जूं मेहूं कढरायूं थई हैं सिर्फ इन्हीं गाल जे मथे त रसूल जी तारीफ थो करे इहो असा के न वणंदो पो जे तोखे न वणंदो त तू वरी ॾके के वणे तो जा हां सही है अब तो केड़ो बैत पे पड़े में साईं भेटाई साईं जो अहद आमद पान में कान्हे भी आई आहे लिक लतीफ जय सामी सजी आई जोगी जुदाई मता भूरा भाई चई हाणे महबूब जे शरीयत सां मोह ॼान त हे फतवाऊं खयूं दर ते बीठा हूंदा मुल्ला चवे तो द आद आमद पान में विचा मीम फरक आहे मुस्तगरक आलम इन्ही गाल में सुभान अल्लाह वरी पोयो अञा फिटाई जो को दिल न ठरी चवे तो द मुशाहिदो महबूब जो ई सामी सुञाणे जे अहद जुदा अहमद खा तू भूरा बभाए खादी को मखणे ज गुररी पसाहु गोदड़िया
पछाड़िया जलाल में आयो चाहिए मां डाडी निवड़त न्याज आजिज़ी इनसारी पान में रखिया पर हिनन मुनाफ़ करे डाडो माखे तंग कयो आ वो हिकड़ो भेटा या बैत चयो तो घूमी फिरी बाग में चंदन हण जुम चक बाग में जड़ी मल वने गुल तोखे घणा दिसण में ईंदा गुलाब राबेल चंबेली नरगस लालो नाज़ुबू वगैरह पर चवई थो त घूमी फिरी बाग में चंदन हण जुम चक हिकड़ो चंदन नाले गुलाब पर सभनी गुलन को सोहणो वा पर तकड़ करे हथ न विझजास नुकसान दींदुई छो त हिनिय जो ज़ाहिर भलो वा अंदरों कंडा थस हथ विझंदे बस हथ रतो छान थी वेंदुई इनिय के तकड़ करे चुम भी न दे वाद में भी न विझजाए मारे विझंदुई इनिय जो अंदर अग में त सुन चवे थो त हुआ बाहर भलो थस पर अंदर में खूनी कंडा था बस ख्याल कजो चंदन गुल खाओ घूमी फिरी बाग में चंदन हण जुम चको केडो भी कमीनो मुनाफिक कुर्ब दे तहमो न लाहे जो शक चवे थो त केडो भी कमीनो मुनाफिक कुर्ब दे तहमो न लाहे जो शक अरे इन्हीं का भलो अक जो सेके रख जे सूरत अल्लाह अल्लाह चाहिदा सा गुम थी व्यासे नमाज दे असा जो तवज्जो न रहो रसूलुल्लाह जे दीदार में मदहोश बन जी व्यासे अखन जाडो जो एड़ी सूरत पाक हुजे टे टिन ॾियारनि खां महबूब जो दीदार कोन थियो हो पीरन फ़कीरन वारो आ मुर्शिदन वारो आ तुझे मुर्शिद जी तबियत नासाज थे हावेली मुबारक ते हुजे हफ्तो रुगो न निकरे त वो फ़कीरन जा ॾिस लेटा न ॻाल्हाईंदो हाणे क़ुरान पुॼंदो जे वहा भी आयो त भली न ॻाल्हायो जे मुर्शिदन वारा आयो त ॻाल्हायो ये आहे या मां ग़लत थो ॻाल्हायो सिकायलहा सतायलहा उन्यायलहा नमाज़ूं पढ़ंदा से महबूब जे दीदार जे खुशी में बीठा है सोनो साईं भी पर्दो वो जो हटायूं बीठो वा त बीठो वा आशिक तर्जुमो कयो त जीम जमाल हबीब जो थी दुनिया में वियो दंग चाड़ियो जैते चाह मार रहमत वारो रंग लिखियो लोह महफूज में हुयो आगे अहड़ो अंग नबी आए निसरियो सुखन वारो संग वहे सर मिस्कीन जो तह नंगियत या नंग मुझे ढोलण जड़ो ढंग दाव नहीं तो ने हखे वेरो पानी के कितना प्यार साईं मां कोशिश कया तो सोना पाने जे तबियत साथ दिनो छा कया मां मिलदा कल ओडे केस आयो सहारे मेतलन में मां जो हेतड़े साईं दिलबर बिया रो भी अध कलाक मुनो कलाक तकी रखयो साईं भयो हलियो हाने फासाए वियो माखे भी तो निकरा फोन कयास तो रस्ते में हुंदो हाजिर 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 साईं हाजिर हाजिर चवे तो साजा सजो तवज्जो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे चेहरे मुबारक दे वरी जेके हदीसन जा शारिह थिया आहिनि उन्हनि भी कमाल कया आहिनि खुदा जे ज़ात जो कसम अग में त आशिक इमाम अहमद कस्तलानी इरशाद सारी सरह शही बुखारी में लिखियो त फहम्मना ऐ कसदना अन नफ्ततना बि अन नखरुज मिन सलात चवे तो त बस असा
महबूब जे दीदार जे खुशी में इहो फैसलो कयो से त नमाज छडणो वरी वाह भी कन ॾेई ॻाल्हि ॿुधे खणी आ लाम उदरारी शरह सही बुखारी जेको रशीद अहमद वहाबी कटर दयू बंदीअ जो लिखियल आहे उन्हीअ में लिखियो त वकानू मुतवस्सिलीन इला हुजरतिही फलम्मा अहसू बिरफ़ सद्र इल्तफतू इलैहि बिवजूहिहिम चवे तो त सभिनी असहाबन जो तवज्जो नबी साईं जे हुजरे मुबारक ॾे हो जॾहिं उन्हनि पर्दे जे हटण जो महसूस कयो त तमाम सहाबाए किराम पंहिंजा मुंह रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हुजरे मुबारक ॾे कया बस पछाड़ीअ में इमाम बुखारी फैसलो कयो असहाबन जी कैफियत बयान कयई वालहाना मोहब्बत बयान कयई इमाम बुखारी लिखियो त वहम्मल मुस्लिमून अन यफ्ततनू फी सलातिहिम फअशार इलैहिम अतिमू सलातहुम चवे तो त नबी जे असहाबन नमाज के तरक करण जो इरादो कयो पर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इशारो कन त नमाज भञो न नमाज छडियो न इन्हीअ नमाज के कंप्लीट कयो पूरो कयो जेडी मन पाण पर्दे के हेठ लाथो पो असहाबन काबे दे मो करे ऐं नमाज के पूरो कयो हे मुल्लो एड़े वो किदो रखा दो इनिया ईमान ते हल ना केड़ो आड़े जेको सिपाही साहब आ तो सदाए पजे सिपाही साहब आ तो सदाए असाबन जे किरदार ते अमल करना हां असाबन जो त इहो अकीदो नबी जे ज़ात बाबरकात में आशकन इन्हनि जा तर्जुमा कया छा इकबाल रुगो बस टू लिखियो न ॿुध त चवे तो त अदाए दीद सरापा न्याज थी तेरी किसी को देखते रहना नमाज थी तेरी हाय हाय वाह सही वाह ये वरी बुधायो छो न बुधाईंदो साईं चवे तो त अदाए दीद सरापा न्याज थी तेरी किसी को देखते रहना नमाज थी तेरी वाह यार वाह सुभान अल्लाह देवरी आशिक चयो त दरे मुस्तफा पे जबी झुकी तो निदादी हाथ पे खैब ले तेरे वो भी सजदे अदा हुए जो कज़ा किए थे नमाज में वडो भयाज आ जेकॾहिं हिक हिक साबिया जो इश्क वरी अलग अलग जुदा जुदा बयान कयो वने तू काथे बुधंदे तो सैयदन जे उर्स मुबारक जी 70 देग खादी आ सो तू बुधंदे जे पाड़ पीर न हुजन त तू वरी हित वे या भित तोखे दबई न जले आ तू असा जलाए वे जडे पान था मारियूं तडे था वेहो पंज गालियूं न त अजो कन मानुन के तकरीर में सेटिस्फाई कर तमाम दुखी गाला वड़ वड़ जी काठिया हर तबके जो इंसान थो वचे जेस ताई सारे में भी पाण को पघर न कढंदायो तेस ताई जमात के मुतमैन कर दुखी गाला अजो को ताकती दौर आए को न को बेली तवा ई फैसलो कयो फार्मी कुकड़ दे हेडा वायदा थींदा आहिनि सही खुदा खुश कर दे छेला खाधा था ये गाड़ो वजा हाने मेहरबानी कयो मां भी कलाक सवा को मथे ट्रपी वियो आया मां जे मखूं भी एतरो कहे तो न लगायो अल्लाह सही तवा के खुश आबाद रखदो पर मदीने जे साईं जे ज़ात बाबरकात जो जड़ी मल विसाल मुबारक थी वियो एरे तवज्जो कर हाने वठी तो हलाए इश्क जे जहान में हेरे हेरे ख्यालो थई हाय हाय समुंड जे विच सीर में वठी तो हलाए काथे
कुंड में तो हली लाए पो मर या अल्लाह अल्लाह हाँ यार हाँ यार सुल्तान बाहू तो फरमा पता इश्क दरिया मुहब्बत दे विच इश्क दरिया मुहब्बत दे विच थी मर्दाना तरिए जिथे लहर गजब दिया ठाठा कदम उठाई धरिए ओ झड़ झंग बलाए मेले वेखो वेख न डरिए नाम फकीर तड़ा थींदा हजरत बहू जड़ा विच तलब दे मरिए वाह सही वाह अफसोस बुजुर्गो इन गाल जो थोते पे तो पे डाढ़िया सुभान अल्लाह चवन दा डाढ़ने वाला सुभान अल्लाह न था चवन आओ भेड़ा बड़ी साड़ जी बीमारी थव मुलो मारे छड़वा ॾाढी ॿुधाई काथे वञी आयो अथई अरे मवाली मवाली असां ठहंदो मुलो मुले सां ठहंदो नथा ॻाल्हायो चोर चोर असां ठहंदो मवाली ज्वारी ज्वारी असां ठहंदो भेड़ा जिन्स खे बि लॼायो पिया हे ई मां खे ॾाढनि कूड़नि ॿाहिरि निकिरी करे चवंदा ॾिसे पियो असांखे सुभाणे लाइ अचनि ॾिसे पियो कीअं पंहिंजा वेठा आई चुप कयूं हाणे मां उन्हनि खे कहिड़ो जवाब ॾियां सोना सदको वञाए पेट अथऊं हाणे पोइ हे जेको मां जे लाइ कयो हाणे पोइ जेको आयो मां सो आयो मां पोइ आईंदा वरी पोइ बिस्मिल्लाह हाणे चवण तव्हां सैयदनि जो कोन मोटाईंदुसि तव्हां सां उम्मतनि कई करबला तव्हां मां कयो करबला मां पढ़ण जे दुआ त आहे पर हाणे सिर थो वॼे पियो हाणे ईअं त न कयो नी मां काथे साईं ॾिसो हाणे सैयद हाँ इहो पोइ साईं वॾे जी बसि फरमाइश ॿुधायो हाणे वधीक तंग न कयो मूंखे छा कयूं असांजे लाइ बि बाहि आहे ला इलाहा इल्लल्लाह मोहम्मद रसूलुल्लाह जो कल्ह इहो अचियो आहे न त मूंखे नातियूं बि यादि आहिनि आला हज़रत पढ़ंदो आहियां बेटा जो रिसालो बि अहिड़ो जो हिकु हिकु बैत मुंहिंजो ईअं दिलि में आशिक़नि खे घिरी पवंदो आहे पर दुश्मन आहिनि अड़े ॾिठी क़ुरान जो कसम सुनी पढ़णियूं कोन ईंदो अथनि मिड़ेई 5-8 बैत पढ़ियूं 5000 वठियूं दावतनि खां हलिया वेंदा आहिनि छा कयूं इन बाहि सां बि क़िबला मोह ॾियणो ये आने मुझी तकीरतूं सुभाणे इन्हनि खे ॿुधाए ॾिसां त मूंखे जवाब ॾियनि वाइदो आहे त मां कंडियारे में वरी वाइद ते न ईंदुसि सुभान अल्लाह ॻाल्हायो छो नथा शाबाश जॾहिं महिल मदीने वारे साईं जो विसाल मुबारक थी वियो त सही बुखारी जे शरह में इमाम करमानी लिखियो आहे लिखे तो द इन्नी ला उरीदुल मदीनत बिदून रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वला अतहम्मल मकाम रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खालियन अनहु हजरत बिलाल तो चवे पियो त यार रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का सवाइ मुझो मदीने में जी नथो लगे मुझी मदीने में दिल नथी लगे मां मदीने में कोन रहंदुसि मां तव्हां खां साख ते पुछां थो त छा हज़रत बिलाल खे मदीने मुनव्वरा जी फज़ीलतुनि जी ख़बर कान हुई नबी खां कोन ॿुधो ऐं त मदीने जी मिट्टी बि शफ़ा आहे ऐं मदीने जे माण्हुनि सां जेको उचाईंदो ईअं ॻरी वेंदो जीअं लूण पाणीअ में ॻरी वञे वॾो शान आहे मदीने जो मदीने वारे जो तू तो चवे थो त मां मौलवी थिया आलिम थिया काज़ी थिया फाज़िल थिया मुफ्ती थिया फलाणो थिया
मगर आशिकन चो त न मोहम्मद मुस्तफा जे दर संदो गोलो गदागर कर नथो चाहा त को औलिया आलिम या तवंगर कर न घुरजे जाए जन्नत जी न घुरजे हौज आई कौसर ओए इश्क मुस्तफा सुभान अल्लाह बड़े आशिक तवाजे इश्क के सलामा चवे तो न घुरजे जाए जन्नत जी न घुरजे हौज आई कौसर फकत ज़ियारत सुहणे सरदार जी मूले मुकर्रर कर वाह आमीन वाह सही वाह पो पछाड़िए में चई त नथो चाहा कलंदर कर वाह वाह सही वाह नथो चाहा कलंदर कर नथो चाहा सिकंदर कर पर सनाई खे सनागर आई नबी जे दर जो नौकर कर हां यार हथ मथे करे सुभान अल्लाह न चई हाने एलाज कराया थी हाने वरी एड़ो तो शेर बुधाया जो पाणई जाने तो सुभान अल्लाह चवंदे चवे थो त नथी जे इश्क अरबिय जो त कलमे जो पढ़ण केड़ो वाह वाह हदायत आलम सा सुभान अल्लाह इश्क यो थी सोना चवे थो त नथी जे इश्क अरबिय जो त कलमे जो पढ़ण केड़ो अड़े नथी सिक जे मदीने जी त काबे दे वणण केड़ो वाह वाह तू आलिम बा अमल आही तू साहब वा शरीयत जो पर नथी जे हुब हबीबन जी त शरीयत ते हलणो केड़ो हां सही तू सूफी बा सफा आही तू साहब वा तरीकत जो पर नथी जज्बो मोहब्बत जो त तस्बीह ते गणण केड़ो हां हां वाह जी तो चवे त तू मजनू जे मिसल शैदा शफी जे शौक में थी वञ अरे फिदा थी दर मोहम्मद जे बिए दर ते रुलण केड़ो वाह वाह पहुंचे त नबी जे नात में बेशक अनीसा शेर चवंदो कर बिना उल्फत मोहम्मद जे लिखणो केड़ो पढ़णो केड़ो है वाह सही वाह वाह जा लफ्ज क्या बात है वाह सही वाह हाने ये एडा आशिक ये सब मुश्किल मुशरिक और बिदअती और जहन्नमी थिया बाकी तमा थोड़ो मुल्ला वे तो बेचता दे छो हरू भरू चिता थिया क़यामत जे ॾियारे कंडोड़ा फोटन साणी ड्राई विजन तू हल त सही तू भली 100 साल जी इबादत कर हिनने रोजे वारे जी दरवाजे जी जेका जो गुलामी दिनी है न क़यामत जे ॾियारे ये जन्नत जा मालिक हूंदई बराबर सही बराबर बेशक बिलाल तोखे मदीनो न थो वणे चई बस मदीनो हाने माजे दिल ते नाहे माजी जी मदीने सा न थो लगे आई नबरी मामे या सग है ताकत है जो मां इन्हन खाली जाइन के दिसी सगा जाते मुजा हुजूर बेरा सुभान अल्लाह बेटा ये फरमायो द अंगण उहे ही पर जत न दिसा जूई में ओता को ओठन जो सोझम सबोई अखड़ियों रोई मागुन हारे मोटियों हजरत अबू बकर सिद्दीक के दी खबर पवई बिलाल के चई त खबरदार कुछ होश कर तोके उवाई सागी अजान जी ड्यूटी देनी आ जेका रसूलुल्लाह जे ज़ाहिर जिंदगी में दींदे है हे छा तो चवंदो मते मदीने में मान रहंदो सो मदीने सा दिल नथी लगे जको जवाब दिनो बिलाल हजरत अबू बकर सिद्दीक के चवे तो या अबू बकर इन कुलता इन्नमा इश्तरैतनी लिनफ्सिका फअमसिकी व इन कुलता इन्नमा इश्तरैतनी
अल्लाह फदनी अबू बकर गाल बुध जे कदे तो माके पांजे लाए खरीद कयो वाद भली माके रोके छडे पर जे अल्लाह जे रजा जे खातर माके खरीद कयो हुई त मुके मुझे हालत छडे दे मदीने में न रह। वाह 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 जो जवाब कनिया बुखारी कुरान जो कसमाद मदीनो छड़ियो हलियो शाम जे मुल्क में वनी रहो हलब में महीनो गुजरिस 2 महीना गुजरिस 3 महीना गुजरी विया 4 महीना गुजरी विया 5 महीना गुजरी विया 6 महीना गुजरी विया वनेस पई इश्क जी बाह वधंदी 4 महीनन में वरी ख्वाब में भी नबी ज़ियारत न करायस औ तो एकले न्यारे दर्द मोदा करई चवई द अल्लाह उहे आन न तने असा के ओ नहीं हे हे अल्लाह उहे आने नतने असा के ओ नहीं दुखी अडी हुन गुजरे तकी दे तनकान जन सारू हर हान से वादी कर वेझड़ा। अरे जड़ी भले जो दर्द मोदा करे सुमो तो मदीने वालो मथा वचे बीठो सदके मत पते करो सुभान अल्लाह बिल्लिस महबूब सुभान अल्लाह पान मथ वजे बीठस पान फरमायो त मा हाज़िल जुफ़वत या बिलाल अमा अल्लक अन तज़ूरनी या बिलाल 6 महीना गुजरी विया थी मासा मिलन माडे अचण छडे दिनो थी बिलाल छा तुझो दिल तुझो जी मूडे अचण जला नथो चाहे नथो घुरे जड़ी मल जो मदीने वारे साईं ज़ियारत कराए ये लफ्ज़ मुबारक चया साऊं तो आशिक भगो हाय वाह सही वाह गलाए सही न कयो जड़ी मल मदीने शरीफ में अचे पादो त महबूब जे मज़ार मुबारक जे मथा अचे इए पियो चवे जेरे जागंदे ज़ाहिरी जिंदगी में गलाए पो ए जो रात माके चई अचे त छो न थो माडे अचे मां आयो आया त हणे मासा मिल तो सही नहीं वरी मदीने पाक जे मानन को पुछंदो वते त मदीने वारो तवा साईं काथे डिठो अरे ये चढ़िया हा नबी जे इश्क में छा बिलाल के खबर कान हुई त मदीने वारो साईं मिसाल मुबारक करे वियो वा बिलाल सियाणो थियो मदीने जा साईं जन्नत जा मालिक वनी थिया हन बेहोश थी गिरी पयो असाबन सगोरन टंगो टाली करे खणी करे मस्जिद नबवी जे के कोने में विहारियुस होश जेडी मल आयुस चौधारी असहाबी के गड थिया मदीने जे शहर जे मानन के खबर पइजी वई अजे बिलाल जे दिसण जे वास्ते मिलण जे वास्ते आया हजरत बिलाल के चवण लगा द बिलाल गाल बुधी थी अज त अल्लाह जो नालो थी असा के अजान तू बुधा अज मदीने वारे साईं जी याद ताजी कर असा जा छुटल फट चिकाए चवे न तो त गाल बुधो अजान मां कोन चई सकंदुस जने अजान चवंदो हम अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह त ज़ियारत सा मुशर्रफ थी दो हुयुस दीदार सा अखियूं ठारी दो हुयुस हाणे इन जगह ते इंदुस त मां कंखे ॾिसंदुस मां खां अजान न लदी मां न चवंदुस अजान भेटाई तो चवे पद जड़ी तबीयत तिफलन जी जड़ी तबीयत तिफलन जी तड़ो आशिकन अरवाह हूं वतन बेपरवाह कान न कढन कंजी अञा पोयो हिकड़ो शहर सही चवे तो साईं मुसिके जिया अजान जे आवाज ले मुंह तन अंदर ती सिकतन सागी अडन की बिलाल सभा जवाब दिनो भाग मान चवत बटन असाबन पाण में एक बे सा गालायो त गाल बुधो बिलाल खो अजान चवराणी आ कीअं चवे असाबी चयुस त गाल बुधो वञो हजरत इमाम हुसैन के वठी अचो त पो भाग चवंदो वाह सही वाह लख जा लफ्ज़ ने जाए हुसैन जो नाम खैमत ही बाह बदू ही कहीं बिठो
बाक़ी हिन जे मुर्शिद जी ॻाल्हि कयां त पोइ वजद बि कंदो टपा बि ॾींदो हीअं बि कंदो ॾाढो ॾुख थो थिए अरे मूंखे ॾुख न जो क़ुरान में अथव हाँ यार वञो उतो ब असां बि उथिया शहज़ादनि ॾे विया हज़रत इमाम हुसैन खे वठी आया आशिका हज़रत इमाम हुसैन खे वठी आया असा बिलाल असा बसो हलायो आ पर इनकार कई बिठो अज़ान नथो चवे के हलो मां तो हरी चवास नंढड़ो शहजादो आ 8 सालनि जो आओ या जड़ी मल मस्जिद नबवी में आयो हाने हुक्म थो करे बादशाह आयो तवा शहजादा आयो सैयद ज़ादा आयो तवा जो रब बड़ो शान कयो आ मानू कणी तवा के छा भी समझन पर जेको असा के मुर्शिद मशहूर वारे आल बैत जो अदब सिखारियो आ हाँ यार हाँ भेज मशहूर वारा सुभान अल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मोहम्मद रसूलुल्लाह त सैयदन जे हवेली दे भी न ॾिसंदा हा तया बेअदबिया असा जे सारे सिंध सूबे के अंदर बलक सारे पाकिस्तान में जेकॾहिं सैयदन जे शान जी रूह शनास कराई त सरदार मशहूर वारे सैयद पान सबक वेठे पढ़ायो हिकड़ो सैयद आयो साईं मांखे ये पंहिंजा कपड़ा लाहे दे त मां कया हाज़िर साईं पान गोड घुरायो लाख सलवार लाथो परियाण लाथो दस्तार मुबारक सब उन सैयद खे ॾिनो समझो धानी सैयद समझो त निकरंदो सुबार फकीर मारींदा साईं मशहूर वारे के अर्ज कई त साईं हाणे मां तोखो कपड़ा लाराया न तो मूंखे कपड़ा ॾिना आहिनि सैयद ज़ादो समझी करे पर तुंहिंजा फ़कीरनि जूं अखियूं गाड़ियूं हे मूंखे मारींदा पाण फरमाईंदो हलियो वञ मां झले तो छॾियां तोखे न मारींदा पाण हुक्म फरमायो त ख़बरदार मता के सैयद जे मथो अख मेरी कई मारे छॾींदो साम दरगाह तो कढी छॾींदो साम सब फकीर बस करे वेही रहा वरी बियो हिकड़ो सैयद हो असुर जो साईं मियां साईं भांग ॾिनी लाउड लगल हुंदा हा वॾा मां मथे ते क़ुरान खणी इहा ॻाल्हि थो कयां त उहो सैयद हुयो बि शियो ऐं उतो भॻो एॾी का अज़ान जो आवाज़ जी कशिश अथसि चईंदा जो मां सुबुह जी नमाज़ जीअं साईं मशहूर वारे जे कढ वञी पढ़ा सियारो हुजे ॾकंदो आयो जड़ी मल साईं जे कढ नमाज पढ़ियो पाण ॾिठऊं जमायत ॾे त पंहिंजी लोई मुबारक लाए फ़कीर खे चई त इहा इन खे ॾे इहो सैयद थी वारो कर भेण हेसि सीउ लॻो अथसि वाह सही वाह जो कसम खणी तो मां तव्हां खे चवां सैयद खे लोई त मिली सैयद पो तो मोकलाए ॾाढो ख़ुशि थियो जेॾी महिल लोई खणी हलियो फ़कीर लॻसि कढ 10,000 ताईं बि फ़कीरनि पैसा चयसि त हाणे जी लोई ॾे चई लख जो बि साईं वारी लोई न वाह वाह हाँ सही है या सुजाना पर हिकड़ो सैयद आयो साईं जे दरगाह शरीफ ते साईं ने जी इज्जत कई अदर भा कयो चई हाणे छा थो चवेस मौली साहब चई जी मुंहिंजा साईं चई जेड़ो तुंहिंजो सा जवान जो नालो ॿुधो तेड़ो ॾिठो से साईं बस दुआ तव्हांजी खपे पर चई हिकड़ो मुंहिंजो अंकलड़ो अथई मञ चो चई मां भंगड़ी पियंदो आहियां मूंखे इहा बि घुराए ॾे त मां पिया साईं चयुसि त किबला हे असांजे दरगाह शरीफ को परियों लाशारनि जो ॻोठ आहे इहो मिड़े रंगड़ो राज हिते हलंदो आहे पोइ उतो तव्हां इहो पूरो करे अचो चई त न ओॾे मां न वेंदुसि मूंखे हिते घुराए ॾे दरगाह ते हाज़िर साईं पाण हेॾी ॾाड़ीअ वारे फ़कीर खे मोकिलिया बा वञो भंग वठी आ भंग आई दरगाह ते उहा नंढे कूड़े में घोटी सैयद पीती टिकियो रात जो थल्हे ते खट मुबारक विझी बिस्तरो भलो सैयद खे ॾेई साईं चुस त साईं हाणे मूंखे इजाज़त हाणे मां वञा घर ॾे चई हा सोना हाणे तूं भली वञ वॾी तुंहिंजी महिरबानी साईं विया हवेलीअ ते अध रात जो टाइम थियो ऐं हवेलीअ जो वॾो जेको गेट दरवाज़ो आहे मस्जिद ॾो इते दाहूं पर दाहूं अहिड़ियूं थियूं जहिड़ो कंहिंखे दाड़ो लॻे त अलाह वारनि खे राति जो निंड हूंदी कान्हे का उन महिल साईं जन तहज्जुद जी नमाज़ ते उथिया जा वेठे कुझु पढ़ियऊं फिर त वज़ाइफ़
त उते सॾु कयूं साईं सॾु कयो साईं वॾनि पंहिंजे नींगर खे नाले मिठा जी साईं चई वारो कर दरवाजे ते तकड़ में पहुच घणो करे त रड़ियूं थियूं अचनि सैयद सां फ़कीर न विड़िया आहिनि वारो कर साईं भी उथिया अचे दरवाजो खोलियूं साईं नाले मिठो तो चवे त माउस अलू निंड में देर थी वई उथण में जेस ताईं उथुस कयुसि साईं मां खां अॻ में दरवाजे ते पहुता दरवाजो खोलियई ॾिसे त सैयद ऊंधा मुना कयूं वेठो आहे धाड़ लगी पई अथसि ओ साईं अलाह जो नालो थी तोसां फ़कीर विड़िया आहिनि साईं तूं बस कर जीअं चवंदे तीअं कंदुसि चई मासां फ़कीर न विड़िया आहिनि मासां नानो मदीने वारो विड़ियो आहे ओ साईं अल्लाह जो नालो थी माखे माफ कर तू वे माखे निंड वरतो मदीने वारो साईं नानो आयो माखे अचे चई त तोखे लज शर्म न तो वजे मुझे गुलाम खे अचे तकलीफ में भी तो थी सो साईं अल्लाह जो नालो थी माखे माफ कजाए साईं मौली साहब साईं अचो साईं असां तोखे माफ कयो से पर उन्हीअ जलवे इहो रंग लातो जो उन्हीअ ॾींहं खां सैयद भंग भी छॾी शराब पीअण छॾियो चर्च पीअण छॾियो साईं खां ज़िक्र वरतई ॾाढ़ी अचे वई तहज्जुद गुज़ार पढ़जी सुभान अल्लाह निगाहे मर्द मोमिन से बदल जाती है बाबा कोरी मोची को हुजे उन्हीअ खे भली लताड़ उन्हीअ खां भली बूथ फेराए पर यार जेको सैयद अचई त पेरे पैजास सब कुछ मिलंदो इहो क़ुरान ते घुमा जमा हाय हाय अल्लाह हां यार हजरत इमाम हुसैन अली मकाम आयो वडे शान वारो हुसैन सदके हुसैन वाह हुसैन जे वास्ते हजरत सखी सुल्तान बाऊद फरमाए पियो आशिक सोई हकीकी जहड़ा कत्ल माशूक दे मन्ने हूं इश्क न छोड़े मुख न मोड़े तोड़े सही तलवारा खन्ने हूं जित वलवे के राज माही दे लगे उसे बन्ने हूं पर सच्चा इश्क हुसैन अली दा हजरत बाहू सिर देवे राज न भन्ने हूं बेशक जली मल नडड़ो हुसैन आयो मस्जिद में छा तो चवेस या बिलाल जी मुझा साईं नश्तही नस्मा अज़ान कल्लज़ी कुंत तुअज़िनु लिरसूलिल्लाह फिल मस्जिद वाह वाह हुसैन सुना तुझो हुक्म बिलाल खे सुभान अल्लाह असा तो खा अज उहा अज़ान बुधण था चाहियूं जेका असा जे नाने साईं खे हिन मस्जिद में बुधाईंदो होए चढ़ मिंबर ते बुधाए अज़ान हाज़िर साईं चवा थो अज़ान वाह 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 जी अज़ान चढ़ियो मिंबर ते फलम्मा अन काल अल्लाहु अकबर इर्तजतल मदीनत फलम्मा अन काल अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अज़दादत फलम्मा अन काल अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह खरजल अवातिक खुतूरहुन वकालू बअस रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बाकियन वला बाकियतन वाह बाद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मिन ज़ालिकल यौम जेड़ी मल जो अल्लाह अकबर चयई त सारे मदीने जा मानू सदका भरे रुवण लगा जेड़ी मल अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह ते हजरत बिलाल पढ़तो जज्बात में इजाफो ईंदो वियो सारे मदीने जा मानू गड्डो अचे थिया जेड़ी मल अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह ते आयो त बेहोश थी मिंबर ते गिरी पियो वाह सही वाह सारे मदीने जा मानू अचे ढुंढकरा ॾेई रुवण लगा महबूब जी याद ताज़ी थी वई आ
खुदा जो कसम खणी करे थो चवा त सब इए चवंदा पिया चंद हली अचो मदीने वारो आयो आ एतरे कदर जो हत्ता ज़हरतल मुखदरात मिन बुयूतिहिन पर्दे तार औरतूं घरन खां बाहर निकरी आयूं त मदीने वारो साईं आयो हाय 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 रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इश्क हाय हाय इकबाल कलम खयो चवे तो त अज़ान अज़ल से तेरे इश्क का तराना थी हाय यार अज़ान अज़ल से तेरे इश्क का तराना थी नमाज उसके दीदार का एक बहाना थी वाह 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 बड़े वाह आशिको तव्हां जा तर्जुमा करण हां यार हां खुदा जो कसम खणी तो मां तव्हां के बुधाया त हजरत अली ये मुझी जुबाही मुझो कलम छा पेश करे हसनैन जुख्म हिया मुझी जुबाही मुझो कलम हिया मुझी जुबाही मुझो कलम आ इमाम हसन के ज़हर मिलो आ इमाम हसन के ज़हर मिलो जंहिंजो नूरी जिस्मो रेशम खान रमो छा पेश करे हसनैन जुख्म हिया मुझी जुबाही मुझो कलम हिया मुझी जुबाही मुझो कलम हिया मुझी जुबाही मुझो कलम छा पेश करे हसनैन जुख्म हिया मुझी जुबाही मुझो कलम हिया मुझी जुबाही मुझो कलम हर हूर हुसैन के हार विधा बेशक सुभान अल्लाह हर हूर हुसैन के हार विधा हर हूर हुसैन के हार विधा वही करे बलो पणजी भागे रमो छा पेश करे हसनैन जुख्म हिया मुझी जुबाही मुझो कलम हिया मुझी जुबाही मुझो कलम छा पेश करे हसनैन जुख्म हिया मुझी जुबाही मुझो कलम हिया मुझी जुबाही मुझो कलम पुट कूद व्यो का जजीरात कुसी सुभान अल्लाह हां पुट कूद व्यो का जजीरात कुसी जंहिंजो कासिम घोट खुदा जो कसम छा पेश करे हसनैन जुख्म हिया मुझी जुबाही मुझो कलम हिया मुझी जुबाही मुझो छा पेश करे हसनैन जुख्म हिया मुझी जुबाही मुझो कलम हिया मुझी जुबाही मुझो कलम जो नीम को खाई नेठ विड़ियो जो नीम को खाई नेठ विड़ियो सो यजीद वनो बेहया बेशरम छा पेश करे हसनैन जुख्म हिया मुझी हुसैनियत हुसैनियत यजीदियत
थी दिया या मुंहिंजी ज़ुबानी मुंहिंजो कलम या मुंहिंजी ज़ुबानी मुंहिंजो कलम छा पेश करे हसनैन जो मुहिया मुंहिंजी ज़ुबानी मुंहिंजो कलम हिया मुंहिंजी ज़ुबानी मुंहिंजो कलम। ओ गुलाम नबी जट छा जाने हाय हाय सुभान ओ गुलाम नबी जट छा जाने हाय बेशक जेके इमाम के नाहक ते था चवन यजीद के हक ते था चवन मुहर्रम जे महीने में इमाम हुसैन जी कुर्बानी शहादत जो बयान न था कन भली दुनिया के नजरन में आलिम फाज़िल मुफ्ती हुजन असा जे नजरन में जट ओ गुलाम नबी जट छा जाने ऐ गुलाम नबी जट छा जाने ऐ गुलाम नबी जट छा जाने सल साल कसा इहो सूर सितमो छा पेश करे हसनैन जो गम हिया मुंहिंजी ज़ुबानी मुंहिंजो कलम हिया मुंहिंजी ज़ुबानी मुंहिंजो कलम हिया मुंहिंजी ज़ुबानी मुंहिंजो कलम इन वक्त में तवा प्यारी जमायत के अर्ज़ु कंदुम मां ॾिस 2 कलाक पूरा तकरीर कया पूरा 2 घंटा तकरीर कया यार जिंदा सोबत बाकी वरी बे कंहिं जलसे में अञा भी कसर ॾींदुस इन वक्त में मुंहिंजो खलीफ़ो आहे भलो नाथ खान भलो तव्हां ॿुधंदव तव्हां फ़ैसिलो पाण कंदव क़ुरान जो हाफ़िज़ भी आहे कारी भी आहे ऐं नाथ खान भी भलो आहे मां पाण हिन जो पसंदि जूं नातियूं ॿुधंदो आहियां पर हिन वक्त में हाणे मां पंहिंजी फरमाइश कोन थो कयांसि जेका हिन खे भली नात रसूलुल्लाह जी तारीफ़ उहा ई भली आहे जाथो हिन खे पंहिंजी ॻाल्हि ढुल ॾींदी इंशाअल्लाह ताला तव्हांखे भली नात ॿुधाईंदो तव्हां प्यारी जमायत खे रुगो अर्ज़ु आहे त तव्हां हिन नात खान जी ख़िदमत कंदो अल्लाह ताला तव्हांजे बचड़नि में मौल में रिस्क में रहमतूं बरकतूं फरमाईंदो उन्हीअ खां बाद में दुरूद सलाम जा 2 मिसरा थींदा सैयदन खां दुआ जा हथ खणाईंदासीं आमीन उम्मत कंदी मदीने वारो अॼु ज़रूर ॿुधंदो व आख़िर दावाना।